या असांजो निकाह थे उन खां पोइ लाऊं थींदियूं आहिनि। रस्मूं त घणियूं आहिनि, मटी बि भरी शायदि तव्हां वटि गिराही अलाए कोन्हे, वरी सही घोट जा गावण वठिबा आहिनि। इहे काफ़रनि में बि रस्म ई हो छा कंदा जो उन कुंवार न्याणीअ खे मथे ते कोटीअ जो थाल कोटे खणाईंदासीं खारा वारी पुत खे। उते हिकिड़े पाणी पैदा थी हुनजी मिटीअ जो बुत आहे। हाणे जे लाउड खे चवां त लाउड हे भत खा त खाईंदो, लाउड त लाउड थियो, बुत बि बुत थियो, अकुल वारी पैदा थी। हो छा कंदियूं पेट खे पुठीअ खे थफे उते के पाणी पैदा थी अची मुंहिंजी शादी थी मां अब्दुल कादिर खे घुराईंदसि। हाय हाय न कई फेरी दस्तगीर हाणे नंढड़ीअ जी शादी पई थी। ओ थाल कुटीअ जो अचे खण वकाले वञा ओयो पुत बेड़ो खाणे स्वीकार कबूल वही चुप करे दर्द नहीं अदरा चई पुत खबरदार खाई थोया सजा पीरन जे पीर के। हाय हाय ये देखो ने करनी रथ न लाओ के छात तो के करनी मां मथे मथे तो लगे बैठा हाणे छा थियो पुत चुप कयो बगदाद रे मो करे चई थी पीरन जा पीरवा दस्तगीर वाहर करमू जी ताजो फरमान थम मुरीद जरबान में यार कदम भरे सदे सद न जास त अब्दुल कादिर छा जो जर पीरन जो पीर पहुतो अम्मा ओ मरे चौथी रोई साईं मुझी शादी समझ बराबर छा कया थाल कुटीअ जो खाराए लाउड खे जी खारायास जी बराबर खाराइस पुत खे। मकतूबात में लिखियल आहे पीरन जे पीर जुती मुबारक लाठी हथ में करे चीस खाई थो थाल या हणे। हाय हाय ये जो चीज पुत खे साह पजियो रामबन सां सजो थाल खाइयो मता पीरन जो पीर पागल हणे। सुभान अल्लाह हे दस्तगीर सागो ही थाल मोटाए चाचन मामने पुछ सुकाले गई सहेड़ ने सर्दियों में काले गई खाइयो खाई कियो निकलियो बिजो दखाड़ा दे खड़ा। हाय हाय ला पीरन जा पीर तो जी करामत है। सुभान अल्लाह जी चंगो बखड़ यो भी खाई वरी पुत जे सामू ओढ़ जो गुरु सभई चाचियूं मामियूं मासियूं पासे में गुरु थी ॻाल्हाई मुसलमान थी आई किताब में मुसलमान थी आई जी कुरान जो कसम खाई तो रोई नहीं पुत खे चए थी ओ थाल खाई तो या वरी सजा पटके वारे खे। मुझे दिल चवन था चरिया चरिया मुझे दिल चवन था चरिया चरिया मुझे दिल चवन था चरिया चरिया इहा तुझे मोहन जे हो जादूगरिया तुझे मोह